पानी निकाल न थी सघियो आहे। साहिल इलाइक़े में हिन वक़्तु बि ॿोॾ वारी सूरत हाल आहे। ख़बर ॾेई रहिया आहियूं ठटो मां बरसाती पाणी हिन वक़्तु ताईं निकाल न थी सघियो आहे। साहिली पटीअ में हिन वक़्तु ॿोॾ वारी सूरत हाल बरक़रार आहे। ठटे मां ख़बर ॾेई रहिया आहियूं बरसाती पाणी हिन वक़्तु ताईं निकाल न थी सघियो आहे। मीरपुर साकरो तालुके जा दॿू, ॻखी, ककड़ांध, सुखपुर, खगान ऐं ॿिया इलाइक़ा पाणी हेठि आहिनि। इन ते अपडेट्स वठूं था ठटो मां के न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही खां। महबूब, छा अपडेट्स आहिनि अहमद? साहिली पट्टी वारे इलाइक़े में हिन वक़्तु ताईं जेके बरसात के काफ़ी ॾींहं थी विया आहिनि। 11-12 ॾींहं गुज़रण जे बावजूद बि बरसाती तबाहकारियुनि जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। बरसातुनि जो पाणी जेको निकाल न थियण जे करे उन्हनि इलाइक़नि में तमामु घणो नुक़सानु पतो आहे। ख़ासि तौर ते छटे जी साहिली पट्टी वारा इलाइक़ा आहिनि ऐं उन्हनि में जेको मीरपुर साकरो जेको आहे उनजो साहिली पट्टी वारा इलाइक़ा आहिनि उहे सख़्तु मुतासिर आहिनि। यूनियन काउंसिल ककड़ांड आहे, खगराण आहे, दॿो आहे, उन सां गॾु करमपुर आहे, सुखपुर आहे। उन्हनि यूनियन काउंसिल जा सभई ॻोठ हिन वक़्तु बरसाती पाणी हेठि आयल आहिनि ऐं बरसाती पाणी निकाल न थियण जे करे हाणे उन्हनि इलाइक़नि में उन्हनि ॻोठनि में जिते माण्हू जेको आहे अञा ताईं उन्हनि पाणियुनि में रहंदड़ आहिनि या पाण मुरादो कुझु माण्हू लटपड़ान करे जाबुल इलाइक़नि हलिया विया आहिनि। उन्हनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हू जे पास शिकायतूं अचनि पियूं त उते हाणे वबाई बीमारियूं फैलजण लॻियूं आहिनि। मीरपुर साकरो जे पट्टी वारे इलाइक़े में कोस्टल बेल्ट जो समूरो जेको इलाइक़ो आहे इस ताईं जो कोस्टल हाईवे ताईं समूरा इलाइक़ा मुरादानी ताईं समूरनि इलाइक़नि में हिन वक़्तु ताईं ॻोठनि में बरसाती पाणी बीठल आहे त वबाई बीमारियूं हाणे फैलजण लॻियूं आहिनि। पर उन्हनि ॻोठनि में इलाइक़नि में अञा ताईं जेका आहे सिहत खाते जूं टीमूं न पहुतियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जी शिकायत आहे त चूंडियल नुमाइंदनि समेत इलाइक़े वासियुनि जेके तरह जा जेके इंतिज़ामिया आहे ज़िले इंतिज़ामिया आहे उहा उन्हनि इलाइक़नि में अञा ताईं न पहुती आहे। जंहिं करे मीरपुर साकरो जी साहिली पट्टी जा रहवासी हिन वक़्तु ताईं बेजारो मददगार बणियल आहिनि ऐं उते हाणे बीमारियूं फैलजण लॻियूं आहिनि। वबाई बीमारियुनि जे नतीजे में मासूम ॿारड़ा बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा आहिनि। जी महबूब, वॾी महिरबानी अव्हांजी। महबूब बिरोही नज़र वधीक अपडेट करे रहियो हो। साहिली पट्टीअ में हिन वक़्तु ॿोॾ वारी सूरत हाल आहे। ठटो ऐं उनजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिन वक़्तु ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं करे रहवासियुनि खे बि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मीरपुर साकरो तालुके जा केतिरा ई इलाइक़ा हिन वक़्तु पाणीअ में ॿुॾल आहिनि। ॿुहारा, समखी, करमपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे। ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण करे मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलजण लॻियूं आहिनि। बरसाती पाणी हुअण करे साहिली पट्टीअ जे केतिरनि ई ॻोठनि जा ज़मीनी राब्ता कटियल आहिनि। अपडेट खे ॾेई रहिया आहियूं बरसाती पाणी निकाल न थियण सबबि साहिली पट्टी हिन वक़्तु साहिली पट्टीअ में ॿोॾ वारी सूरत हाल आहे। डर के मां